वडेरे गुलण मेहमान आया सोने कुकड़ घुरायो कुकड़ न जो टांडे ते पकल फुल कुकड़ आओ साईं जीअं कुकड़ आयो मुझे साम्हूं मां चयो माणे वडेरे मूंखे चयो बाबा मेहमान लाइ खणी आ कुकड़ जी ख़ुशबू अहिड़ी हुजे अकबर हा न सो दिलि चयो बसि हिकिड़ी टंग खाई वियो मांसि कुकड़ जी चङो कईसीं बुख बि ॾाढी लॻी हुजे मां चयुमि खेर वडेरे साम्हूं जे महिल कुकड़ो रखियुमि त जीअं वडेरे कुकड़ खे ॾिठो चेड़े हिन जी हिकिड़ी टंग काथे आहे मां साईं हुई कुकड़ खे हिकिड़ी टंग चेड़े हिकिड़ी टंग कीअं कुकड़ खे ॿ टंगूं थींदियूं मां चयुमि साईं हिकिड़ी टंग बि थींदी आहे चए कीअं थींदी आहे मां चयुमि तव्हांखे यकीन आहे अचो त ॾेखारियांव थो वडेरे खे वठी वियुमि साईं तव्हांखे ख़बर आहे सियारे में कुकड़ हीअं करे बि वेहंदा आहिनि हा ईअं कंदा आहिनि हिकिड़ो कुकड़ साईं हीअं करे बीठो वेठो हुजे मां चयुमि ॾिस साईं आहे न हिकिड़ी टंग वारो कुकड़ वडेरे वरी छा कयो हुनखे करे थो कुड़ कुड़ तो ॿिनी टंगुनि सां कुकड़ भॼण लॻो वॾेरे चोड़े निभागा हिनखे त ॿई टंगूं आहे न त भॼे थो मां चयोमांसि साईं जे एॾी अटकल हुयव त उते इस्तेमालु कयो आहे उन कुकड़ ते त उनखे बि ॿ टंगूं थी पवनि पोइ त साईं अरे वाह खुदि न तुंहिंजा कम